रियासी कंबरी भरपास में पेट्रोल लगन में ॻाल्हि टिटोड़ बाद खां पोइ सब्जी फ्रूट समेत आम वापे जी शयुनि जा अघ बि चोट चढ़ियल आहिनि, जंहिं करे पोरे तबिको सख़्त परेशानी जो शिकार आहे। इन बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। पहिरियों ई अवाम महांगाई जी चकीअ में पीसी रहियो हुयो त वरी निगरान हुकूमत तरफ़ां महांगाई जो बम किराए अवाम खे परेशानी में मुब्तला करे छॾियो। सब्जी जो जेके रेट आहिनि उहे हिन वक़्तु आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। जेके पहिरियों पटाटा 30 खां 40 रुपए हिन वक़्तु उन्हनि जो रेट 100 रुपया, ईअं ई जेके ॿिए सब्जियुनि जा रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। अचो त हिते जेके मज़दूर तबिको आहे ऐं जेके वापारी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त छा हितां हथरादू जेको आहे सो महांगाई हिते करे थी वञे या मथां जा रेट ईअं ई आहिनि। साईं हक़ीक़त में इहो थो ॾिसिजी वञे त जेको 500-700 हिकिड़ो तगारी वारो मज़दूर वञी जेॾी महिल सब्जी जे मथां थो बीहे त बसर आहिनि त बटालू नथो वठी सघे, बटालू आहिनि त मिर्च नथो वठी सघे, मिर्च आहिनि त टमाटा नथो वठी सघे। हिन हुकूमत निगरान त असांजा तख़्ता ई ऊंधा करे छॾिया आहिनि, का शइ न बचाई अथई। हुकूमत निगरान आई आहे जंहिंजो असांजो तरो कढी छॾियो अथई। मंझंदि आहे त राति नथा खाऊं, राति आहे त सुबुह नथा खाऊं, चांहि जो ढुक पीअण जे लाइ बि मोहताज लॻे पिया आहियूं। 17 रुपया लीटर हुन वधाए छॾियो। महांग बि किराया वधी आहे, जाॾे करे महांग बि अची वई। पंहिंजे ख़ुदकुशी लाइ माण्हू तयारु थी वियो आहे। महांग बि वॾे ॾे माण्हू 200 रुपया किलो अची वियो आहे, जॾहिं करे पोणा 200 रुपया किलो अटो, बटालू 70-80 रुपया किलो, टमाटा 120 रुपया किलो, बसर 60-70 रुपया किलो। त कोई सब्जी न आहे, सब्जी सां गॾु किरानो बि आहे। किरानो 200 रुपया किलो, चांवर आहे। ग़रीब माण्हू हिकु टेम जो वेलो बि नथो खाई सघे। जे 700 रुपया ॾियारी उहो पंहिंजे मेडिकल स्टोर वठे, घर में ख़र्च करे। मसलन त घणा करे खसारा पंहिंजे मसल मसाला आहिनि। का शइ कोन था खाऊं, नाड़ा था खाऊं पिया, बुर्तली नाड़ो कुझु बि कोन्हे को न बसर न बटालू। महिरबानी करे कुझु इन्हनि खे घटि कयो। हक़ीक़त इहा आहे त जीअं निगरान हुकूमत चढ़ी वई आहे तीअं सब्जी जा रेट जेके आहिनि आसमान तां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। ग़रीब गुरबो सब्जी बि नथो वठी सघे। असां रम कयो वञे ऐं महांगाईअ ते कंट्रोल कयो वञे। मज़दूर तबिको आहे ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे असांजो बचा पालणु। 500 खां 700-800 रुपया कमायूं था। ॾिसो था त पटाटा 80 खां 100 रुपया किलो पियो खपे। बसर किथे मतिलबु आहे कहिड़ी बि शइ आहे, कहिड़ी बि शइ आहे, हर शइ महांगाई लॻी पई आहे। सिर्फ़ु पटाटे सब्जी ते न वञो, दाल चांवर ते वञो, गेह ते वञो, अटे ते वञो, ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे। मज़दूर तबिकनि ऐं जेको आहे शहरनि जी अवां ॻाल्हि ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त सब्जियुनि जा रेट जेको आहे उहो आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। जेके पहिरियों पटाटनि जो रेट हुयो 30 खां 40 रुपए, हिन वक़्तु जेको आहे 80 रुपए खां 100 रुपए में फ़ी किलो जे हिसाब सां हिते जेको आहे खपे। त हुन खां अलावा टमाटा 150 रुपए समेत ॿियनि सब्जियुनि जा रेट जेको आहे उसमें जेको आहे ॿीणो इज़ाफ़ो कयो। कैमरामैन ममता शबरानी सां गॾु अखलाक मंद चांडो, धरती टीवी न्यूज़ कंबर।